नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। कराची का ख़बर ॾिनो। कराची पुलिस 10 ॾींहं अॻु क़त्ल थींदड़ मास्तियाणी जे क़त्ल जो मामलो हल कंदे नौजवान शागिर्द खे गिरफ़्तार करे वरितो। कराची जे सरजानी वारे इलाइक़े में वेशी जवाबदार शागिर्द मास्तियाणी खे तेज़ औज़ार सां गलो कपे क़त्ल करे छॾियो। सरजानी जांच पुलिस 5 जनवरी ते सेक्टर 36B में 3 ॿारनि जी माउ जे क़त्ल में मुलविस 19 वरनि जे मोहसिन सलीम खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब जवाबदार मक़तूला जो पाड़ेसरी हो, जॾहिं त मक़तूला जवाबदारनि जे ट्यूशन टीचर बि हुई। वाक़े जे ॾींहुं मक़तूला लाखी घर में अकेली ॾिसी जवाबदार घर में दाख़िल थियो त मक़तूला सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। पुलिस ॿुधायो त मक़तूला यास्मीन ज़बरदस्ती जी कोशिश ते जवाबदार खे उन जे घर वारनि ऐं पाड़े वारनि खे ॿुधाइण जी धमकी ॾिनी, जंहिं ते जवाबदार यास्मीन जो गलो कपे खेसि क़त्ल करे छॾियो। वाक़े खे क़त्ल जी शिकल ॾियण लाइ जवाबदार मक़तूला जो मोबाइल ऐं पर्स चोरी कयो ऐं घर हलियो वियो। जवाबदार जे कब्ज़े मां क़त्ल में इस्तेमाल थियल औज़ार बरामद कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।